जेके मंशात ग्रोथ उनके खिलाफ क्रैकडाउन कयो उन सिलसिले जी अॼु हिकिड़ी कड़ी आहे जंहिंमें असां 120 पॉइंट्स शराब जूं जेके जांच कयूं ऐं क्राइम नंबर 22/2019 कलम 3 में दाख़िल करे छॾियो आहे जंहिंमें हिकु जवाबदार माजिद राजपूत ऐं उन में इन्वॉल्व जेकी गाॾी आहे कार करोला गोल्डन कलर जी उहा बरामद कई आहे 120 पॉइंट्स बरामद कयो उन खां अलावा बि उन खां कुझु ॾींहं अॻु में असां क्रैकडाउन कयो मंशा जे ख़िलाफ़ जंहिंमें 2 9B जा असां केस दाख़िल कया ऐं Z21 जा बि केस दाख़िल कया कल्ह असां ताज़ो जुआ ते गैम्बलिंग ते असां जेको आहे क्रैकडाउन कयो आहे ऐं 2 असां केसिस दाख़िल कया गैम्बलिंग जा इंशाल्लाह बहितर आहे त अञा बि कोशिशि कंदासीं का बहितरी अचे बहितर कम ई कयूं तव्हां सभी दोस्तनि सां गॾिजी शेयरिंग सां गॾिजी असां इहा उमेद रखूं था तव्हां असांजी मदद कंदो ऐं क्राइम खे ख़तमु कंदो जेके मंशात ग्रोथ उनके खिलाफ क्रैकडाउन कयूं उन सिलसिले जी अॼु हिकिड़ी कड़ी आहे जंहिंमें असां 120 पॉइंट्स शराब जूं जेके जांच कयूं रिकवर कयूं ऐं क्राइम नंबर 22/2019 कलम 3 में दाख़िल करे छॾियो आहे जंहिंमें हिकु जवाबदार माजिद राजपूत ऐं उन में इन्वॉल्व जेकी गाॾी आहे कार करोला गोल्डन कलर जी उहा बरामद कई आहे 120 पॉइंट्स बरामद कयो उन खां अलावा बि उन खां कुझु ॾींहं अॻु में असां क्रैकडाउन कयो मंशा जे ख़िलाफ़ जंहिंमें 2 9B जा असां केस दाख़िल कया ऐं Z21 जा बि केस दाख़िल कया कल्ह असां ताज़ो जुआ ते गैम्बलिंग ते असां जेको आहे क्रैकडाउन कयो आहे उन 2 असां केसिस दाख़िल कया गैम्बलिंग जा इंशाल्लाह बहितर आहे त अञा बि कोशिशि कंदासीं का बहितरी अचे बहितर कम ई कयूं तव्हां सभी दोस्तनि सां गॾिजी शेयरिंग सां गॾिजी असां इहा उमेद रखूं था तव्हां असांजी मदद कंदो ऐं क्राइम खे ख़तमु करणु हमारे नए आए हुए SSP जनाब आसिफ साहब की इंस्ट्रक्शन पे हमने मंशियात वालों के खिलाफ क्रैकडाउन शुरू किया है। इससे पहले मैंने जो Z21 वाले थे वो बंदे और नारकोटिक्स में पहले भी चालान किए हुए हैं। उसी सिलसिले की एक कड़ी है ये जिसमें हमने बदनामी ज़माना माजिद राजपूत जो ये विस्की चलाता था हमारे में उसको गिरफ्तार किया है। बच्चन शाह लिंक रोड है वहाँ से और 120 पॉइंट्स हमने बरामद करवाई है। उसके साथ उसके अलावा हमने गाड़ी करोला गोल्डन कलर की जो जिसमें ये सवार था और ये चीज़ें लेके आ रहा था वो भी हमने हाथ कर ली है रिकवरी कर ली है और इंशाल्लाह भी जो भी अच्छे काम होंगे इंशाल्लाह वही होंगे और हमारा काम भी यही है पुलिस का जो फॉर्मल काम है जो काम करना है हमें वही काम हो रहा है और इंशाल्लाह इससे ज़्यादा बेहतर और रिजल्ट देंगे इंशाल्लाह। और कोई क्वेश्चन सर इनका वधी के तवा के बी का इंफॉर्मेशन आए तो मंशात जा आडा हलन पे या कुछ मंशात सोची थे पैसा असा हिन का अलावा अग में 4 केस हाने रिसेंटली दाखिल किया हफ्ते में जंहिंमें 2 असा चर्च जा केस दाखिल किया 9B जा 2 केस दाखिल किया ऐं Z21 जा 2 केस दाखिल किया इन के अलावा वरी वॾी सुठी कामयाबी थी आहे पुलिस खे इंशाल्लाह अञा बेहतर कम थी दो जेकर ता दोस्तन सभी जो साथ रहियो त सुठो ही कम थी दो ऐसा हाणे कोशिश कयो त वा पुलिस पुरानी पुलिस खे चेंज कयो ये केरन ज़ाहिर करे वा पुराना पुलिस रखी पुरानी पुलिस की हुई हाणे जेकर बेहतरी ईंदी त इंशाल्लाह बेहतरी आणींदा हिन शहर जेको जंहिं शहर में नौकरी कयो था ये सब इहो शहर असांजो पंहिंजो आहे हिन शहर में इंशाल्लाह मंशात ख़त्म होंदा। अच्छा सरकार जो सेटाबाद में जेके इंट्रेंस जो जेके चौकियूं आहिनि वो इतनी मजबूत छो कन जो ये हेडो मवाद जो शहर में मंशियात जो सेटाबाद शहर में इंटर होते है ही जेके जो चौकी साफ थी है चौकी मजबूत हर बुरबा मूवी भरियो ही जेकी है या हमारा साफ थी है असांजी चौकी मजबूत करे दे रोकम क्यों न भण गुरजे बियो मार छला सर ही जो को शाख ते जो को दुकान हुआ उनता कुछ दी पहिया का जो उन का जी सर बिन माण्हू के बार का हर बुर मूवी बा भरन सभी बिया माण्हू के साहब ही कोनन वो मूवी न भरन ठोका भरन दी शहर जा माण्हू हर बुर मूवी बा भरन शहर आप क्या न भरन